तव्हां फर्ज़न मलिक जो सोप फिरियल ज़हर ज़िंदगी खां पोइ असां दौलाब ड्रामे जे सेट में अल्लाह ताला जेको पहिरियां शिकायतूं हुयूं आवाम जूं व्यूअर जूं उहो हिन ड्रामे में दूर कंदा। दोस्त जेके असांखे सुवाल कंदा आहिनि त तव्हां सिर्फ़ु हथियार कल्चर ई ॾेखारियो ड्रामनि में, ऐं जेके दोस्त मुंहिंजे ख़्याल में तंग कंदा आहिनि उहे जस्ट सिर्फ़ु सोशल मीडिया जे हद ताईं उहे को बि प्रोजेक्ट को बि राइटर लिखंदो आहे त उनमें हर प्रोजेक्ट में हर कहाणी जो इहो पहलू हूंदो आहे, उन मैसेज की मैसेज लाॻे ख़बर कोन्हे जॾहिं तव्हां उहो ॾिसंदो। ऐं हिन ड्रामे में हिकिड़ो अहिड़ो ट्रैक लिखियो वियो आहे जेको मां उहो ॿुधाए नथो सघां। बाक़ी तव्हां ड्रामे ॾिसण खां पोइ घटि में घटि जेके असांजा सिंधी व्यूअर आहियो या जेके सिंधी ड्रामे खे घणो ॾिठो वञे थो ऐं जेके तनक़ीद पर इस्लाह कंदा आहिनि असां उन्हनि जो क़दुरु था कयूं, ज़ाहिर आहे जूं उहे अवं ई असांखां दुरुस्त करे ईंदो, पर असांजी बि रिक्वेस्ट आहे हीउ प्रोजेक्ट ॾिसी जेका हक़ीक़त हुजे उन ते कमेंट लाज़मी। कास्ट जे बारे में ॿुधायो, माशाल्लाह सां ॿुधो आहे मेगा कास्ट आहे कास्ट बिल्कुलु सईद साजा बादशाह, उस्ताद उमेद अली कलवरा ऐं इरफान शेख, माशाल्लाह, मोहम्मद आज़म मेंगल साहब, ज़बरदस्त, बशारत समो साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, यकीनन तव्हां ही शुरू वारा टुकड़ा कुझु ॾिठा हूंदा। दुलाब ड्रामे जी शूटिंग जा जेका मां सीन तव्हां सां कुझु शेयर कया आहिनि, तव्हां इन्हनि जा पॉइंट नोट कया न कया हूंदा। ऐं तव्हांखे ॿुधायां थो इहे सीन मां तव्हांखे छाजे लाइ ॾेखारिया ऐं तव्हांजे लाइ अॼु कहिड़ी वरी हिकु अपडेट आहे। दोस्तों हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी, पोइ पंहिंजे नसीबनि खे तव्हां चइजो कि शायदि भाउ असांखे अपडेट कान ॾिनी हुई, पोइ इहा मयार तव्हां मूंखे नथा ॾेई सघो। आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु अपडेट, काफ़ी ॿियूं अपडेटूं बि शेयर कंदुसि, लेकिन जेका ही शूटिंग जी वीडियो मीर जेका रिलीज़ कई इन में काफ़ी सारियूं ॻाल्हियूं जेकियूं असांजे चैनल खां उन्हनि वटि पुगियूं आहिनि ऐं उन्हनि वरी हिन वीडियोज़ में शेयर कयूं आहिनि। ऐं अॼु दिलि मुंहिंजी ख़ुशि थी रही आहे, तव्हां ऐं असां जेका जिदोजहद करे रहिया आहियूं, तव्हांजा कमेंट जेका मां वरी उन ते रिएक्शन ॾींदो आहियां, रिव्यू कंदो आहियां ऐं उहे उन्हनि जे मथां असरु पियो आहे। उहो असरु कीअं पियो आहे उहो तव्हांजे साम्हूं मां रखण वारो आहियां। दोस्तों हलूं था पहिरियों पंहिंजी अपडेट जी तरफ़। नंढड़ो अर्ज़ु आहे, जे तव्हांखे महिरबानी करे सफ़ा तकलीफ़ न अचे त लाइक करे छॾियो, वीडियो खे शेयर करे छॾियो, सब्सक्राइब करे छॾियो चैनल खे, जीअं तव्हां का नई अपडेट मिस न थिए। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां हिन हिकिड़े सीन में तव्हां ॾिठो त जंहिंमें चई रहियो आहे फर्ज़न मलिक खजू साहब त जेकियूं असांखां मुस्तक़बिल में ग़लतियूं थियूं ऐं जेको असां हथियारनि जो जेको आहे कल्चर प्रमोट ड्रामनि में कयो हुयोसीं, लेकिन तव्हांजा कमेंट पढ़िया कमेंट अचनि था ऐं तव्हांजो जेको सोशल मीडिया तनक़ीद कई वञे थी उन जे मद्देनज़र साम्हूं रखंदे असां हिन ड्रामे में चेंजिंग कई आहे। इहे फर्ज़न मलिक खजू साहब जा पंहिंजा लफ़्ज़ जेका तव्हां सीन में ॾिठा, उन जो चवण मतिलबु इहो हुयो जेके तव्हां कमेंट असांखे कंदा रहंदा हुओ, जा तव्हां सोशल मीडिया ते जेके आवाज़ उथारे रहिया हो, तनक़ीद करे रहिया हो, उन जो असां ते असरु पियो आहे। यानी हथियार कल्चर खे असां हिकु साइड रखी नई शइ दुलाब ड्रामे में नई कहाणी नए तरीक़े सां असां कमु करे रहिया आहियूं। इहा जॾहिं मां वीडियोज़ ॾिठी दोस्तों 2-3 ॾींहं थिया मां इहा वीडियो ॾिठी आहे, लेकिन टाइम न पियो मिले इन ते रिव्यू करण जो, ऐं अॼु टाइम मिलियो ऐं अॼु मां हीअ वीडियो शेयर करे रहियो आहियां। ऐं हीअ वीडियो जेको आहे दोस्तों हाणे तव्हांखे मां क्लियर करे ॿुधायां थो त इहा ईअं फर्ज़न मलिक खजू छो चयो। दोस्तों हीअ शाहिद खोसो व्लॉग उहो यूट्यूब चैनल आहे जेको काफ़ी अरसे खां वठी जंहिं ड्रामे जी अगरि ग़लती हूंदी आहे त ग़लती कढी साम्हूं ॾेखारींदो आहे, अगरि कंहिंजो भलो कमु हूंदो आहे त भलो कमु बि साम्हूं ॾेखारींदो आहे। त हिन ड्रामे में हीअ सुठो कमु कयो वियो आहे। ऐं कल्चर जेको दोस्तों ॾेखारियो पियो हथियारनि वारो, हर ड्रामे में हथियारनि बंदूक कलाशन कोफ वग़ैरह वग़ैरह, मां इन ते वॾी तनक़ीद शुरू खां वठी करे रहियो आहियां। काफ़ी पुराणा वीडियो तव्हां मुंहिंजा ॾिठा हूंदा, जे तव्हां नवां आहियो त ॾिसी सघो था, जे तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो ज़रूरु तव्हां उहे वीडियो ॾिठा हूंदा। मां यको लॻातार इहा ॻाल्हि कंदुसि कुझु नओं ॾेखारियो वञे ड्रामनि में ऐं हथियार वग़ैरह इहो कल्चर न ॾेखारियो वञे, इहे नंढे नसल ते नई नसल ते असरु थिए थो ऐं पोइ उहो नओं नसल वञी करे हथियार खणे थो, पोइ सिंध में जेको आहे बदअमनी वधे थी पई, सिंधी कल्चर ख़राबु थिए थो पियो ऐं सिंधियुनि जो नालो ख़राबु थिए थो। पोइ तव्हां जहिड़े सूबे में वञो तव्हांखे ईअं चवंदा तव्हां सिंधी धाड़ेल आहियो, तव्हां चोर आहियो, तव्हां सिंधी ज़ालिम आहियो, पोइ ईअं सॼो वञे थो चंद माण्हुनि जे करे, पोइ सभु सिंधी बदनाम थियनि था। मां इहा शुरू खां वठी यूट्यूब पंहिंजे चैनल ते इन ड्रामे वारनि ते इहा तनक़ीद कई त कल्चर जेको आहे पोइ इहो हथियार कल्चर इहो जेको आहे ड्रामे में न ॾेखारियो वञे, कुझु पंहिंजो सिंधी जेको जेन्युन कल्चर आहे उहो ॾेखारियो वञे ऐं उन ते ड्रामो ठाहियो वञे। सिंधी जेका सिंध जा ॿिया हज़ारे मसइला आहिनि,
उन्हनि ते ड्रामा ठाहिया वञनि ऐं उहे ड्रामा आवाम खे वणंदा बि सही ऐं कहाणी बि नई नज़र ईंदी। पुराणी साॻी क्लाशन, साॻियो वॾेरो, साॻिया पादर, साॻियो कमदार, साॻियो शैतान, इहो त हर असां नंढड़ा ॾिसंदा चवंदा सिंधी ड्रामनि में ॾेखारियो थो वञे। लेकिन कॾहिं बि सिंध जे असुलु मसइलनि ते ड्रामो नाहे ठाहियो वियो ऐं जे असुलु मसइलनि ते ड्रामो ठाहींदा दोस्तो, ड्रामो बि हलंदो ऐं तव्हांखे बि ॾिसण में एंटरटेनमेंट मिलंदो ऐं तव्हां बि ख़ुशि थींदो ऐं तव्हांजे दिमाग़ में ज़हन में सिंध जी नॉलेज वेंदी। ऐं तव्हां हक़ीक़त पुछो दोस्तो, तव्हांखे इहा त ख़बर हूंदी असां सिंधी आहियूं, ठीकु आहे, तव्हां दिलि में चवंदा हूंदो हा मां सिंधी आहियां, हर को चवंदो मां सिंधी आहियां। लेकिन अगरि तव्हां खां मां इहो सुवालु पुछां सिंध जो अछड़ो थर कहिड़े सिंध जी कहिड़ी कुंड में आहे ऐं सिंध जो जेको कारूंझर किथे आहे, खींझर किथे आहे, सिंध जो बदीन किथे आहे, सिंध जो इस्लामकोट किथे आहे, सिंध जो कराची किथे आहे, सिंध कहिड़ी कुंड खां शुरू थिए थी, कहिड़ी कुंड ते वञी ख़तमु थिए थी पई, इहा तव्हांखे अॼु ताईं ख़बर न हूंदी। सिर्फ़ु एतिरी ख़बर हूंदी वाक़ई सिंध जेको आहे असां सिंधी आहियूं, हीअ सिंध असां सॼी ॾिसी वरिती आहे ड्रामनि में कुझु बि न ॾेखारियो वियो आहे। जेको ड्रामनि में सही तरीक़े सां ॾेखारिबो आहे त माण्हुनि जे ज़हन में उहा वेहिजी वेंदो आहे। तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी सिंधू दरिया अचे थो मथां, किथां शुरू थिए थो तव्हांखे इहा ख़बर न हूंदी। सिंधू दरिया किथे वञी ख़तमु थिए थो, समुंड में कहिड़ी जाइ ते किरे थो, घणो का तव्हांखे इहा बि ख़बर न हूंदी। छाजे करे कॾहिं असांजे ड्रामनि ऐं फिल्मनि ऐं असांजी मीडिया ते इहो ॾेखारियो ई न वियो आहे सुठे नमूने सां। ऐं सिंधू दरिया खे पंजाब में अलाए 2-3 जायुनि खां नवां दरिया पंजाब ॾे छिकिया विया आहिनि, मतिलबु हिकु नाजाइज़ ऐं कंहिंखे ख़बर बि इन टाइम ताईं न आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे या इहो सिंध जो पाणी 2-3 जेका दरिया पंजाब ॾे नवां स्टार्ट कया विया आहिनि, केॾो पाणी सिंधू दरिया जो निकिरी वियो होॾां ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे त कंहिं ते असरु पवंदो, सिंध ते असरु पवंदो। जेका सिंध जे शुरू में वेठा आहिनि इन्हनि ते न पवंदो, जेका सिंधू दरिया जी पुछड़ी में आहिनि, आख़िर में जेका आबादगार आहिनि उन्हनि ते असरु पवंदो, पाणी पुॼंदो ई कोन, ओॾे रेगिस्तान थी वेंदो। इन्हनि ते कॾहिं बि असांजे ड्रामनि वारनि नाहे इशू इहो ॾेखारियो वियो, कॾहिं बि इहा शइ नाहे ॾेखारी वई। हिकिड़ी असद कुरैशी जी फिल्म आई हुई मुंहिंजे ख़्याल में ॿोॾि वारी 2010 जी ॿोॾि जे हिसाब सां, उहा बि सिर्फ़ु ॿोॾि ॾेखारी वई त ॿोॾि कीअं आई ऐं ॿोॾि मतिलबु आई असांजे ॻोठु तबाह करे, इहो ॾेखारियो वियो। कॾहिं हीअं न ॾेखारियो वियो ॿोॾि छो आई, इहे बंदि छो टुटरा, इहो पैसो बंदि नारो काॾे थो वञे, जेको मथां बजट ईंदो आहे काॾे थो वञे, अॼु ताईं न ॾेखारियो वियो। केरु ॾेखारींदो त हितां गले खां न वठंदा वठण वारा, लेकिन ड्रामनि में कुझु ई न। हाणे हिकिड़ो ड्रामो जेको अची रहियो आहे जागीर, उन में तालीम जो शोबो ॾेखारियो पियो वञे, इहा ॻाल्हि मूंखे सुठी लॻी। ऐं कुझु अहिड़ा जीअं हवेली ड्रामो हली रहियो आहे, इन में कुझु सुठा पॉइंट आहिनि, इहो बि सही आहे। लेकिन जेका तनक़ीद करण जहिड़ा हूंदा आहिनि ड्रामा, उन ते असां तनक़ीद ज़रूरु कंदा आहियूं। कॾहिं बि कराची जे मसइले ते ड्रामो तव्हांखे न ॾिठो हूंदो, न फिल्म ॾिठी हूंदी, न कुझु। असां वारा जेका उअं त चवंदा आहिनि वाक़ई कराची असांजी आहे, लेकिन कॾहिं सिंधी ड्रामे में या फिल्म में कॾहिं बि इन शइ जो असां लफ़्ज़ ई न ॿुधो आहे त कराची असांजी आहे। कॾहिं को अहिड़ो सीन बि असां सिंधी ड्रामे या फिल्म में न ॾिठो आहे जेको कराची शहर हैदराबाद में रिकॉर्ड कयो वियो हुजे। समुंड किनारे, क्लिफ्टन, अब्दुल्ला शाह गाज़ी इते रिकॉर्ड कयो वियो हुजे, सुवाल ई पैदा न आहे। कलंदर शाहबाज़ हज़ारे सिंधी फिल्मुनि में ड्रामनि में सीन रिकॉर्ड कया विया आहिनि, सेवण ते, सचल सरमस्त ते ऐं भेटाई ते। कॾहिं बि अब्दुल्ला शाह गाज़ी ते रिकॉर्ड न आहे कयो। छो अब्दुल्ला शाह गाज़ी कराची में न आहे? छा उहो सिंध जो हिसो न आहे? छा कराची सिंध जो हिसो न आहे? क्लिफ्टन ते कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो या विया हुओ, मुंहिंजे ख़्याल में तव्हां न विया हुआ, मां वियो आहियां। अहिड़ा त ख़ूबसूरत नज़ारा आहिनि सिंध जा, क्लिफ्टन जा, अॼु ताईं असांजे ड्रामनि में फिल्मुनि में उहे नज़ारा न आहिनि ॾेखारिया विया। मां मञा थो सिंधी गाना आहिनि जेका, उन्हनि में किथे किथे समुंड जा किनारा ॾेखारिया वेंदा आहिनि, ख़ूबसूरत साहिल समुंदरु ॾेखारियो वेंदो आहे। ड्रामनि में इहा शइ तव्हांखे दूर दूर ताईं नज़र न ईंदी। ऐं हीअ मूंखे ख़ुशी थी जेके मां ॻाल्हियूं पंहिंजे चैनल ते कंदो आहियां, इहे इन डायरेक्टरनि वटि ॻाल्हियूं पहुचंदियूं आहिनि, माण्हू असांजा वीडियो इन्हनि खे शेयर कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि इहे, ऐं इहे जेको आहे पोइ इन्हनि खे असरु पवंदो आहे। पोइ ड्रामनि में जेको आहे पंहिंजी ग़लती हाणे तस्लीम करे रहिया आहिनि। वीडियो शूट जेका शुरू में टुकड़ा मूं रखिया, तव्हां ॾिठो उन्हनि शूट कयूं। हिकु चकर ख़ुदि फर्ज़ंद मलिक खजू साहब बि मुंहिंजे वीडियो जे हेठां अची कमेंट कयो हुयो, इहो मां इन जो गवाह आहियां। काफ़ी वॾा डायरेक्टर असांजो चैनल ॾिसंदा आहिनि, असांजा कमेंट पढ़ंदा आहिनि, असांजा वीडियो ॾिसंदा आहिनि, ऐं उन्हनि ताईं हीअ तनक़ीद मां इन लाइ कंदो आहियां जेका तनक़ीद जे लाइक़ु हूंदा आहिनि, जेका तारीफ़ जे लाइक़ु हूंदा आहिनि, तारीफ़ कंदो आहियां। इहे कमु सुठो कयो आहे, जेको ग़लति कमु कयो आहे त उन ग़लति खे ग़लति ज़रूरु चवंदो आहियां, इहो मुंहिंजो आइदु आहे। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे बि लाइक कंदा, ऐं इहा वीडियो
जेतिरो थी सघे शेयर कयो। जेका तव्हांजा ग्रुप आहिनि व्हाट्सअप आहिनि, व्हाट्सअप ते जेका तव्हांजा अदाकार तव्हां सां राब्ते में आहिनि उन्हनि जे नंबरनि ते शेयर कयो। डायरेक्टर राइटर सभिनी ॾे जीअं उन्हनि खे ख़बर पवे। ॿीहर इहा जेको आहे न वरी असांजी ॻाल्हि जेका असां कई आहे अॻे नेक्स्ट ड्रामनि में इहो इशू ठाहियो वञे। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे दिलि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।